जामसिंध न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं पखे का। कंबर ज़िले के समाजी अगवान के पखो में वापारी ताज के सदर के तरफा मीर हमायूं खान मुगेरी के मान में आजियाणो ॾिनो वियो। उन मौके ते मीर हमायूं खान मुगेरी ॻाल्हाईंदे चयो त मुगेरी बिरादरी पूरी सिंध में अक्सरत में वॾो वोट बैंक रखंदड़ कबीलो आहे, पर अफ़सोस सां हर दौर में साणस नाजायज़ियूं करे अक़लियत वारे रवैयो रखियो वियो आहे। उन वधीक चयो त मुगेरी कबीलो मुल्क तोड़े सिंध में वॾी तारीख़ आहे, पर अफ़सोस जो हर सियासी दौर में हुकूमतुनि तरफ़ां मुगेरी बिरादरी के माण्हुनि खे नज़रअंदाज़ कयो वियो। उन वधीक मीडिया अॻु ॻाल्हाईंदे इहो बि चयो त असांजो ख़ासि मक़सदु आहे त मुगेरी कबीले में थींदड़ तकरार खे ख़तमु करणु ऐं तकरारी धुरियुनि में सुलह करणु आहे ऐं उन खां अलावा सिंध बलोचिस्तान में रहंदड़ कबीले खे तालीम फराहम लाइ जागीरता मुहिम हलाइण, जीअं बिरादरी में हर ॿार तालीम पिराए सघे ऐं शऊर अचण सां तरक़ी करे सघूं था। मुझो शान